अजी अडा दे अदा साले जी खबर ना है। अॼुकल्ह खान बहादुर जी औताक ते थो रहे। खबर ना है तो हुन उते मानी खाधी भी हूंदी अलाए त। अडी अडा 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 बीजू न अदा औताक ते अदा साले पाणे मानी खाई वठंदो। तू हिकिड़ो कम कजां, उनखां कुछ पैसा वठी अचिजां त जीअं घर जो कुछ सामान वठी सघां। ऐं अदा ॿुध, अदा साले खे चइजां त खूनी कोट ते हमले में तकड़ न करे, खान बहादुर जी सलाह ते हले। अडी उबा ओए अबियो एरी मेरी खबर अथम अदा त बाबू दोज़ख जा ॾींहं पियो थो कटे, पर तकड़ कम शैतान जो आहे। इन करे तकड़ जे कम में नुक़सान जो अंदेशो हूंदो आहे। अफसोस, सद अफसोस। ये जबल जेडी हयाती इन बंद खाने में बसर थी वई। मुखां मुझो सुकून, मुझो आराम इन कैद खाने कसे वरतो। केड़िन सोचन में वेठो तो पाण गारी। ॾाढा इहो थो सोचां तो यार ये सजी हयाती बस ये वैरागन में गुजरी वई। हाँ चाचा चिबड़ सही तो चई। जियां हू कलाम ना है असी बस रहियासीं अधूरा अधूरा। सही तो चई पोपट। ये हयाती अधूरी अधूरी, दुखारी दुखारी, मुश्किल बमुश्किल बस ये गुजरी वई हिन कैद जे अंदर। मूं जेको पीड़ा सठो आ, जेके अज़ाब सठा आहिनि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।